अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 6 जून खां पोइ छा थींदो? तमामु सितारनि लाइ 6 जून खां 20 जून हमल एरीज़ नओं चंड तव्हांखे नई मालूमात ऐं मज़हबी किताबनि पढ़ण सां फ़ाइदो मिलंदो। जुपिटर तव्हांजे 3 खाने में आहे। टियों घर ताक़तवर आहे। क़ुर पाक बि पढ़ी सघो था या ॿियो को मज़हबी किताब, आयतुनि ऐं हदीसुनि जहिड़नि किताबनि मां फ़ाइदा मिलंदा। बहितरीन तरक़ी मुबारक क़दम साबित थींदी। जुपिटर फ़ाइदो ॾींदो, क़िस्मत बदिलजी वेंदी। टोरस सौर नओं चंड ॿिएं खाने में अची रहियो आहे ऐं वीनस वञी रहियो आहे। जुपिटर सन मरखरी मौजूदु आहे। तव्हांखे ताक़तवर सहारे जी ज़रूरत पवंदी। ॿिएं खाने में मौजूदु जुपिटर नओं चंड तव्हांखे नज़रबद जहिड़नि शयुनि में विझी रहियो आहे। हल्को कारो डॉट पेशानी ते लॻायो, पोइ भले उहो पेन जो हुजे या के मस जो हुजे। सूरे नास, सूरे फलक ऐं अलकलम सूर जो आख़िरी 2 आयतूं 7 दफ़ा हथनि ते दम करे पंहिंजे जिस्म ते मलियो। नज़रबद हासदनि जी नज़र ज़ालिम जे ज़ुल्मनि खां बची रहंदा। बाक़ी पूरो साल तव्हांजे लाइ बहितरीनु आहे। मुस्तक़बिल रोशन आहे, बसि नज़रबंद खां बची रहणो आहे। सुठी नौकिरी, बैंक बैलेंस, इज़त शहूरत, इहो सभु तव्हांखे हासिलु थींदा। जेमिनाई जुज़ा तव्हां हींअर जलाल में चमकंदी नज़र अची रहिया आहियो। तव्हांजो विञायल एतमाद बहाल थींदो। नई शुरूआत थींदी, शनाख़्त मिलंदी। मरखरी जुपिटर नओं चंड तव्हांजे फर्स्ट चौखने में अची रहियो आहे। तव्हांजो बहितरीनु मुस्तक़बिल जो टाइम स्टार्ट थी रहियो आहे। तव्हां हिकु सुठा मैनेजर ऐं सरपरस्त ठही सघो था। कामयाबीअ में वधण लाइ नओं चंड 6 जून खां वठी 20 जून ताईं सपोर्ट कंदो। पंहिंजे मक़सदनि जा उसूल ठाहियो ऐं क़दम वधायो, ऐं हाणे ख़ौफ़ खे कढी अॻिते वधो। तव्हां मुंतख़िब थी चुका आहियो। कैंसर सरतान तव्हांजे 12हें खाने में नओं चंड अची रहियो आहे। शम्स ज़हरा तव्हां वटि आयल आहिनि। मुश्तरी पिणु मौजूदु आहे। 2025 ताईं घणा सुठा त न आहिनि, पर तव्हांखे पंहिंजूं ज़िमेदारियूं संभालणियूं आहिनि ऐं परेशान न थियो। ख़ुशियूं अची रहियूं आहिनि। नवां माण्हू ऐं नयूं राहूं तव्हांजी ज़िंदगीअ में अची रहियूं आहिनि। माज़ीअ जी ग़लतियुनि खां पाण खे बचायो। सोचियो माज़ीअ में कहिड़ियुनि ग़लतियुनि खां पोइ ते धिकजी विया हुआ, उहे ॿीहर न करणियूं आहिनि। दरगाहुनि मज़हबी जायुनि ते घणो वक़्तु वञो ऐं अकेलाईअ में सुकून सां वेही पाण जे ज़मीर खे ॿुधो ऐं सोचो। लियो असद नओं चंड ख़्वाहिशूं, ख़्वाब, मुस्तक़बिल रोशन करण जे घर में अची रहियो आहे। मुश्तरी ज़हरा अची चुका आहिनि। तव्हां घर जा सरपरस्त आहियो त ज़िमेवारियूं संभालियो। पंहिंजो विज़न सोच वॾी रखो, कामयाबियूं मिलंदियूं। तख़लीक़ी सलाहियतूं बेदार थींदियूं। नओं चंड 6 जून खां 20 जून ताईं मनसूबा जोड़ण, उसूल ठाहिण जो टाइम आहे। हीउ वक़्तु तव्हांजी आङुर पकिड़े अॻिते आणींदो। ॿाहिरि वञणु चाहियो था त बोर्ड ते पंहिंजा उसूल लिखो ऐं हिकिड़ो मनसूबो जोड़ियो। तस्वीरूं दिमाग़ में सेट करियो। 6 महीननि में तव्हांखे ज़बरदस्त सपोर्ट मिलंदी। फिरगो सुंबला तव्हांजे 10हें खाने में मुश्तरी क़िस्मत ऐं कैरियर ठाहिण जे घर में आहे। इज़त दौलत ऐं समाज में आला मक़ाम ॾींदो। 6 जून खां वठी 20 जून नओं चंड तव्हां रुठलनि खे मनायो। थोरियूं रुकावटूं ईंदियूं, पर सभु सही थी वेंदो। दुनिया जे माण्हुनि में पंहिंजे नए तरीक़े सां मिलो ऐं ॻाल्हायो। पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो। नओं चंड तव्हांजी ज़िंदगी बदिलाए रहियो आहे। पुरफ़ज़ा मुक़ाम ते फैमिली ऐं दोस्तनि खे वठी वञो ऐं पंहिंजनि मक़सदनि खे सोचो। 6 महीना तव्हांखे मदद मिलंदी रहंदी। लिब्रा मीज़ान तव्हांजे 9हें घर में नओं चंड अची रहियो आहे। अतारिद मुश्तरी पहिरियां खां मौजूदु आहिनि। शम्स ज़ोहरा हितां वञी रहिया आहिनि। तव्हांजो मुस्तक़बिल रोशन ॾिसिजी रहियो आहे। नओं घरु तव्हांजे ॿाहिरि वञण जो आहे। परे परे जे सफ़र में फ़ाइदा मिलंदा ऐं कुझु सिखणु चाहींदा त उन में पिणु फ़ाइदो मिलंदो।
नई ॻाल्हि मञण लाइ पिणु सुठो वक़्तु आहे। रुहानी वज़ाइफ़ ऐं निमाज़ पढ़ण सां तमामु घणो नफ़ो हासिलु थींदो, फ़ैसिला कामयाबु थींदा, बुरियूं आदतूं ख़तमु थी वेंदियूं। 6 जून खां वठी 20 जून तव्हांजे हक़ में आहिनि। तव्हांखे जेके शयूं पसंदि आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं जमा कयो ऐं एल्बम ठाहियो। ख़ुशकिस्मतीअ में इज़ाफ़ो थींदो, तव्हांखे कामयाबियूं मिलंदियूं। नओं कुझु सिखण जो दौरु आहे, कुझु नओं करियो। स्कॉर्पियो अक़रब 6 जून खां वठी 20 जून भरपूर असरु ॾींदो। 8 घर में नओं चंड अची रहियो आहे। तव्हांजा ख़तरा टलिजी वेंदा, बीमारियूं, ख़ौफ़, वहम ऐं विसवसा ख़तमु थी वेंदा। कामयाबियूं मिलण वारियूं आहिनि। तव्हांजी तवानाई ऐं ताक़त में इज़ाफ़ो थी रहियो आहे। काफ़ी अरसे खां पुरजोश तरीक़े सां कंहिं प्रोजेक्ट ते कमु कंदा रहिया आहियो ऐं उहे फ़ाइदा न मिलिया आहिनि। मायूस थी विया आहियो। हाणे कुदरत तव्हांजी मदद करे रही आहे। तव्हांजी माज़ीअ जी उहा महिनत जंहिंजो फ़ाइदो न मिलियो हो, जून में अचानक फ़ाइदो मिलंदो। रूहानी तरह अल्लाह सां राब्तो जारी रखंदो ऐं तव्हां पंहिंजे आङुरियुनि जी प्रिंट साफ़ पेपर ते लॻायो। जेकॾहिं तव्हां मर्द आहियो त साॼे हथ जी प्रिंट ऐं औरत आहियो त खाॿे हथ खे मस लॻाए प्रिंट पेपर ते लॻाए उन प्रिंट ते अल्लाह लफ़्ज़ पढ़ंदा। पंहिंजे नाले जे अदद मुताबिक़ या वरी घटि में घटि 9 तस्बीहूं या 11 तस्बीह पढ़ी फिंगर प्रिंट ते दम करियो ऐं उहा दुआ घुरो त या अल्लाह, मुंहिंजी क़िस्मत जी लकीरुनि खे बदिलाए छॾ, नसीब बदिलाए छॾ, तरक़ी ॾे, हालात बदिले छॾ। ऐं उन खां पोइ दुआ घुरो। सेजिटेरियस कोस नओं चंड 7 घर में अची रहियो आहे। मुश्तरी, अतारद ऐं शम्स तव्हांजे घर में मौजूदु आहिनि। शादी, मङणी ऐं रिश्ते जूं रुकावटूं ऐं बंदिशूं टोड़ थी वेंदी। इनशाला सुठी जॻह ते शादी थींदी। जेके भेनरूं सेजिटेरियस कुंवारियूं वेठल आहिनि, जेकॾहिं तव्हांजी शादीअ में रुकावट आहे त तव्हां पंहिंजो नालो ऐं माउ जो नालो कागज़ ते लिखी सूरह निसा जी पहिरें सुफ़े में विझी छॾियो। ऐं जेकॾहिं मर्द आहियो त सूरह निसा जे आख़िरी सुफ़े में कागज़ रखो ऐं नियत करियो त हस्बे तौफ़ीक़ क़ुरान गिफ्ट मस्जिद में ॾींदुसि। नंबर 2, माली अदवा जी मसइला पिणु हल थींदा, परेशानियूं ख़तमु थींदियूं, रिश्तेदारनि सां तालुकात पिणु बहितर थींदा। 6 जून खां वठी 20 जून तव्हांजो 7हों घर रोशन आहे ऐं चमकी रहियो आहे। दुश्मननि ते ॻोरा साबित थींदो। जेकॾहिं को मुक़ाबिलो आहे त कामयाबी मिलंदी। 5 माण्हू तलाश करियो ऐं उन्हनि जा नाला कागज़ ते लिखो जिन तव्हां ते एहसान कयो हो। उन्हनि सां मुलाक़ात करियो ऐं गिफ्ट ॾियो। जे हिन दुनिया में न आहिनि त ईसाले सवाबु मोकिलियो। मतिलबु उन्हनि खे ख़ुशि करिणो आहे। 6 जून खां वठी 20 जून जे अंदरि इहो करिणो आहे। ज़िंदगीअ में नवां माण्हू ईंदा, इज़त शोहरत मिलंदी ऐं पुराणा तालुकात जेके ख़राब थी विया हुआ उहे ख़ुदि ब ख़ुदि अचानक बहितर थी वेंदा। कैप्रिकॉर्न जद्दी नओं चंड 6 घर में अची रहियो आहे। शागिर्द आहियो त महिनत कयो, फ़ाइदो मिलंदो ऐं जेकॾहिं बेरोज़गार आहियो त सुठो रोज़गार मिली रहियो आहे। मुश्तरी, शम्स, अतारद मौजूदु आहिनि। कमर अची चिमकी रहियो आहे। पघारूं वधण जो इम्कानु आहे। नओं प्रोजेक्ट करणु चाहींदा, मदद मिलंदी। बीमार आहियो त सिहतमंद थींदे नज़र ईंदा। थोरो पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा करियो, तवाना ऐं तंदुरुस्त थी वेंदा। पाण खे सोचो, बुरियुनि आदतुनि जी फ़हरिस्त ठाहियो ऐं उन्हनि ते कट लॻायो त उन्हनि खे मां पंहिंजी ज़िंदगीअ मां ॿाहिरि कढंदुसि। ईअं करण सां तव्हांजो मुस्तक़बिल शानदार ऐं रोशन थींदे नज़र ईंदो। अक्यूरस दिलो 5 घर में नओं चंड अची रहियो आहे। 6 जून खां वठी 20 जून ताईं पूरी तवानाई ऐं ताक़त सां तव्हांखे नफ़ो ॾेई रहियो आहे। मरकरी ऐं जुपिटर मौजूदु आहिनि। सन हितां वञी रहियो आहे। तव्हां ॿियनि खे मुतासिर करे रहिया आहियो। मुहबत जे मामलनि में ऐं लक खे आज़माइण जे लाइ, कामयाबी हासिलु करण लाइ, इनकम वधाइण लाइ पिणु बहितरीन ऐं मुनासिब वक़्तु आहे। लॉटरी, इनामी स्कीम ऐं कॉमेडीअ जे ज़रिए क़िस्मत खे ज़रूरु आज़मायो, फ़ाइदो मिलंदो। जंहिं प्रोजेक्ट ते कमु करे रहिया हुआ, पंहिंजे जाइज़ शौक़, लगन ऐं ईमानदारी ऐं महिनत सां लॻा रहो, कामयाबी मिलंदी। पाण खे जिस्मानी तौरु ऐं रहन सहन खे साफ़ सुथरो रखंदा, खुशबू लॻाईंदा, घर खे साफ़ रखो ऐं गुलनि खे पाणी पिणु ॾियो, तव्हांखे सुठो फ़ाइदो मिलंदो। पाइसिस होत नओं चंड 4 घर में 6 जून खां 20 जून ताईं आब व ताब सां रोशन ऐं चमकी रहियो आहे। जीअं त इहो जून 2025 ताईं
चमकंदो रहंदो। अतारिद ऐं शम्स पिणु मौजूदु आहिनि। ज़ोहरा वञी रहियो आहे। तव्हां माज़ीअ जे नापसंदीदा तजुर्बनि मां घणो कुझु सिखी अॻिते वधी रहिया आहियो। जज़्बाती थी विया आहियो। पाण खे सुञाणे रहिया आहियो। ज़ाती तरक़ी हासिलु करण जे लाइ ज़िंदगीअ में बहितरीन तब्दीलियूं आणणु चाहियो था। पंहिंजे क़दुरु ऐं मंज़िल खे सुञाणे रहिया आहियो। तव्हांखे मालूम थी वियो आहे त केरु तव्हांजो पाणो कटे रहियो आहे ऐं केरु रुकावट विझी रहियो आहे। तव्हां जेकॾहिं हिकु सुठी रिहाइशगाह, सुठो घरु, मनसूबो ठाहे न सघिया आहियो त हाणे कुदरत तव्हांखे हिकु बहितरीनु मक़ाम हासिलु करण जे लाइ मौक़ियो ऐं पैगाम फ़राहम कयो आहे। उनखे अॻिते वधी हासिलु करण जे लाइ महिनत करियो। कुदरत जी ताक़त तव्हांजे हक़ में आहे। तव्हां लाइ तव्हांजे घर खे बाबरकत बनाइण जे लाइ 6 जून खां 20 जून ताईं पंहिंजे घर में सफ़ाई रखो ऐं किचिरो शुमाली तरफ़ खां जमा न थियणु ॾियो। छिति पिणु साफ़ु रखो। शुमाल तरफ़ खां घर खे रोशन रखो।